नाज़रीन अवां खे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वापडा हाइड्रो इलेक्ट्रॉनिक यूनियन जा मुतालबनि जी मञता जे लाइ एहतजाजी मुज़ाहरा ऐं धरना हया विया। लाड़काणे में वापडा मुलाज़मनि ओल्ड पावर हाउस खां जना बाग ताईं रैली कढी धरनो हयो वियो। सेठारजा में मुलाज़मनि महांगाई ख़िलाफ़ ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता जे लाइ सीपको ऑफिस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई है। नाज़रीन अवां खे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वापडा हाइड्रो इलेक्ट्रॉनिक यूनियन जा मुतालबनि जी मञता जे लाइ एहतजाजी मुज़ाहरा ऐं धरना हया विया। लाड़काणे में वापडा मुलाज़मनि ओल्ड पावर हाउस खां जना बाग ताईं रैली कढी धरनो हयो वियो। सेठारजा में मुलाज़मनि महांगाई ख़िलाफ़ ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता जे लाइ सीपको ऑफिस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।